खैबर नाथन शाह वेझो मल्हा बिरादरीअ जे सरदार हाजी मोहम्मद अयूब मल्हा ते थियल कातलानी हमले में मुलविस जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ सदर मल्हा फोरम सिंध शफी मोहम्मद मल्हा, नायब सदर कलंदर मल्हा, सदर अमीरुल बहर सिकंदर गुलाम मुर्तजा मल्हा ऐं डॉक्टर अली अकबर मल्हा जी अॻवाणीअ में सहाफ़ी चौक सकरन ते सख़्त एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मथीं अॻवाणनि समेत सिंध सुजाग फोरम जे मजीद अब्बासी, मुमताज़ मल्हा ऐं इज़हार मल्हा कुंज न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ज़मीन जे मामले तां सरदार हाजी मोहम्मद अयूब मल्हा खे क़त्ल करण लाइ नाइज बिरादरी जे माण्हुनि पारां सिधी फायरिंग कई वई, जंहिंमें हू ऐं संदसि 2 हमराह सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुननि चयो त कातलाणो हमलो कंदड़नि खिलाफ़ केस बि दाख़िल नथो कयो वञे ऐं हू आज़ादीअ सां घुमी रहिया आहिनि, पर हद जी पुलिस हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। हुननि वॾे वज़ीर IG सिंध ऐं SSP दादू खां मुतालबो कंदे चयो त हमलो कंदड़नि मथां कातलाणी हमले जो केस दाख़िल करे खेनि फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं संदनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत इंसाफ़ मिलण ताईं समूरी सिंध में एहतजाज कया वेंदा।